ॾींहं अॻु प्यार जो परिणो कंदड़ टुंड मोहम्मद ख़ान जे अलाइक़े नसीराबाद जे रहवासी प्रेमी जोड़े महवश मेमन ऐं संदसि मुड़ुसु अब्दुल गनी हालीपोटो जूं हयातियूं दाव ते लॻल। प्यार जो परिणो करण खां पोइ नारी जा माइट जोड़े खे क़तल करण लाइ संदन पोयां लॻल आहिनि, जंहिं करे प्यार जो परिणो कंदड़ जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। इन ॾिस में प्यार जो परिणो कंदड़ टुंड मोहम्मद ख़ान वासी प्रेमी जोड़े महवश मेमन पंहिंजे मुड़ुसु अब्दुल गनी हालीपोटो सां गॾु दड़े में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं 4 ॾींहं अॻु अब्दुल गनी हालीपोटो सां ठट्टो जी अदालत में प्यार जो परिणो कयो आहे, जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट संदन जान जा दुश्मन थी पिया आहिनि ऐं खेनि क़तल कराइण चाहिनि था। जॾहिं त कुझु माण्हू हथियार खणी असांखे ॻोल्हण सां गॾु मुंहिंजे घर वारे जे माइटनि खे धमकाए रहिया आहिनि, जंहिं करे असां पंहिंजूं हयातियूं बचाइण लाइ दरबदराईअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हिन सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे।